विछा में सहाफ़ी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी तरफ़ां सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में कारा झंडा पंपलेट ऐं जान मोहम्मद महर जूं तस्वीरूं खणी एहतजाज कयो। हिन मौक़े ते शहर जे मुख्य चौक ते रैली कढी सख़्त नारेबाज़ी कंदे फौरी तौर ते कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सॾ ते रजब अली बोलतार, नौशाद अली बुगियो, अली कासिम, अख्तियार अली मीरजत, इलाही बख्श, अबड़ो, रशीद रिंद, इरशाद अली बुगियो, जुमन चौहान, शमशाद राजपूत, बहावल कोसो, गुलाम कादिर बुरड़ो, सैयद आसिफ शाह, सज्जाद मेमण, इम्तियाज़ अली अबड़ो, राजा वसाण, कामरान मलुकाणी, अमीर अली बुलेदी, फेरोज़ गुल तहीम ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब खां रैली कढी अलावाला चौक ते मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु हो त पूरे मुल्क में एहतजाज थी रहिया आहिनि, मगर 5 ॾींहं गुज़रण बावजूद असल कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। हुननि चयो त शहीद जान मोहम्मद महर जे खून सां इंसाफ़ ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।